खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद। खैरपुर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शरगोड आदम उॾण जे रिवाज सरण औरत जो मौसूम ॿारनि सां गॾिजी बासरनि जी ज़ादतनि ख़िलाफ़ एहतजाज। कुंभ औरत मिसमात आशा ज़ाल मुमताज़ उॾण मौसूम ॿारनि खे साण करे बिरादरी जे बासरनि जी मुबैना नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो। कुंभ कुझु ॾींहं अॻु बिरादरी जे बासर सिकंदर उॾण ऐं काशिफ़ उॾण ज़मीनी मामले तां हमलो करे तशद्दुद कयो हो, जंहिंमें बांह भरी पई हुई। आयशा उॾण कुंभ ॿिन्हिनि जवाबदार सिकंदर उॾण ऐं काशिफ़ उॾण ख़िलाफ़ कुंभ थाणे ते केस दाख़िल करायो वियो हो, जंहिंमें पुलिस हिक ॼणे काशिफ़ उॾण खे गिरफ़्तार कयो आहे। मिसमात आशा उॾण कुंभ जवाबदार सिकंदर उॾण खे पुलिस अञा गिरफ़्तार न कयो आहे, जेको केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं सबबु असांखे ख़तरो आहे। SSP खैरपुर ऐं वस वारा नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कनि। मुतालबो असां पंहिंजी ज़मीन ते बीठा हुआसीं त सिकंदर ऐं काशिफ़ धकनि विया आहिनि, ॾाढो मार विया आहिनि असांखे। वरी हाणे अञा बि धमकियूं सिकंदर ॾिए थो पियो, हिन में हिकु जवाबदार काशिफ़ ॿधो आहे, अञा सिकंदर ॿाहिरि आहे। काशिफ़ खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे? हा, गिरफ़्तार कयो आहे। सारा सिकंदर ॿाहिरि आहे, उहो पाण धमकियूं थो पेजे, असांखे जान जो ख़तरो आहे, मुंहिंजे नंढड़नि मासूमनि खे, मूंखे या तो केस तां हथ खण न त मारींदासीं तोखे। छो विड़िया आदि तव्हां सां? असांजी पंहिंजी ज़मीन ई मुंहिंजे पंहिंजे सहुरे जी, उन तां मारियो अची ॾाढो असांखे धकायो, बांह वॻो मुंहिंजी। छा मुतालबो कंदो तव्हां? असां मुतालबो कंदासीं खैरपुर पुलिस खे, SSP खे, त हुनखे ॿधे गिरफ़्तार करे सिकंदर खे। असांखे हक़ खपे, इंसाफ़ खपे।